नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, गुज़िरियल जुमे ते जेका क़ुरान शरीफ़ जी आयत मूं तव्हां जे आॾो तिलावत कई हुई ऐं जंहिं मौज़ूअ जे सिलसिले में मूं तव्हांखे अर्ज़ु कयो हो ऐं उहो मौज़ू पंहिंजी जॻह ते हलंदड़ हुयो। अॼु बि उन जे बाक़ी हिसे खे बयानु करण लाइ तव्हां जे आॾो मूं साॻी आयत सॻोरी तिलावत कई आहे। उन जे बारे में तव्हांजे ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू शान पंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलातु सलाम जे सदके तव्हां ई असांखे हक़ ऐं सच ॿुधण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन सां गॾु अल्लाह ताला उन ते तव्हां ई असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान पाक में रब करीम फ़रमायो अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम, अॼु तव्हांजे दीन खे मां अल्लाह पाक मुकमिल करे छॾियो। व अतममतु अलैकुम नेमती, ऐं तव्हांजे मथां मूं पंहिंजी नेमत तमाम करे छॾी। व रदीतु लकुमुल इस्लाम दीना, अव्हांखे दीन इस्लाम अता करे मां रब करीम तव्हां ते राज़ी थी चुको आहियां। अल यौमा माना अॼु, अव्हांखे मां अॻे जुमे ते ॿुधायो हो, अव्हांखे यादि हूंदो
त अल यौम मुंहिंजा मुराद हो यौम अरफात आ, हज्जतुल वदा जो टिहाड़ो आ। नबी करीम जी ज़ात बाबरकात आख़िरी हज जेको अदा फरमायो उन टाइम ते इहा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आयत नाज़िल फरमाई हुई। इहा आयत मैदान अरफात में लथी हुई। अल्लाह ताला उन ॾींहुं फरमायो हो त प्यारा नबी अॼु तव्हांजो दीन मुकम्मिल थी चुको आहे। असल में अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जेतिरा बि नबी सगोरा हज़रत आदम खां वठी करे असांजे प्यारे नबी करीम ताईं मोकिलिया, उन्हनि सभिनी नबियनि जो बुनियादी अक़ीदो ऐं बुनियादी तबलीग जो महवर ऐं बुनियादी तबलीग जो मरकज़ अल्लाह जी तौहीद ऐं ख़ुदा जे हिन मख़लूक जे मथां अल्लाह जे काइनात में रब्बुल आलमीन जे पैदा कयल बाननि में अल्लाह जे कानून खे जारी करणो हो। माण्हुनि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहे त अल्लाह तबारक व तआला वहदहू ला शरीका, रब करीम जी ज़ात बाबरकात जो को शरीक न आहे ऐं दुनिया में जेकॾहिं कंहिंजो कानून आहे त सिर्फ़ु अल्लाह जे ज़ात जो कानून आहे। हर नबी इहा दावा खणी आयो। बाक़ी रहियो साल त मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ ज़माननि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहकाम तब्दील थींदा रहिया, के मनसूख थी विया, के जाइज़ रहिया, के तब्दील थी विया। जीअं मां तव्हांखे मुख़्तसिर हिकिड़ो मिसाल ॾियां त तव्हां ऐं असां वटि हिन मौजूदा दौर में नबी करीम अलैहिस्सलाम जे उम्मत मुबारक वटि असांजे मथां उठ खाइण हलाल आहे, उठ जो गोश्त खाइण बि हलाल आहे, चर्बी जो इस्तेमाल भी हलाल आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात जो कुछ भी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उठ जे गोश्त में जेका शइ हलाल पैदा कई आहे सा असांजे लाइ हलाल आहे। गोश्त खाओ, बूटियूं हुन जूं खाओ, हॾनि ते चर्बी हुजे, गोश्त ते चर्बी हुजे, खाओ, खाइण जी जेका शइ हलाल आहे। पर तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त बनी इसराईल ते अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू गोश्त उठ जो हलाल कयो हो, पर गोश्त जी चर्बी हराम कई। महबूब करीम जी उम्मत जे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कानून ठाहियो आहे, जाते बि नमाज़ पढ़ो तव्हांजी थी वेंदी, मस्जिद में पढ़ो त बि थी वेंदी, पंहिंजे कमरे में पढ़ो त बि थी वेंदी, घर में नमाज़ पढ़ो थी वेंदी, रस्ते में पढ़ो त बि थी वेंदी, बनीअ में पढ़ो त बि तव्हांजी नमाज़ थी वेंदी। पर हुज़ूर खां अॻु में जेके बि ख़ुदा जा नबी थी गुज़रिया उन्हनि जे उम्मतुनि ते लाज़िम हो त सवाइ मस्जिद जे ॿाहिरि नमाज़ पढ़ंदा ई कोन, नमाज़ थींदी कान हुई। मस्जिद में पढ़ो त थिए, जे ॿाहिरि पढ़ो त कान थिए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे मथां कानून ठाहियो आहे, ख़ैरात कयो, उहो ख़ैर तव्हां पाण खाओ, ग़रीबनि खे खारायो, ओड़े पाड़े वारनि खे खारायो, पंहिंजनि खे खारायो, परावनि खे खारायो, जंहिंखे बि खारायो। रब ताला फरमाए थो तव्हांजी ख़ैरात क़बूल आहे, पाण बि खाओ, ॿियनि खे बि खारायो। लेकिन अॻियनि उम्मतुनि ते ईअं न हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अॻियनि उम्मतुनि जे मथां हिकिड़ो कानून ठाहियो त ख़ैरात कयो, ढगो कुहो, बकरी कुहो, अल्लाह जे राह में जेका शइ तव्हां ॾियो उहा तव्हांखे खाइण हराम आहे, उहा जबल जे मथां रखो, इंतज़ार कयो, जेकॾहिं आसमान तां बाहि लहे ऐं हुनखे साड़े हली वञे त सम्झो तव्हांजी क़बूल आहे। पर जे बाहि न लहे, न साड़े, हुन में कीड़ा पइजी वञनि, बदबू थी वञे, सड़ी वञे, ख़राब थी वञे, सम्झो तव्हांजी अल्लाह ताला ख़ैरात क़बूल कान फरमाई। असांजो कपिड़ो नापाक थी पवे, शरीयत पाक जो हुकुम आहे तव्हां साबुण सां पाणीअ सां धो, कपिड़ो पाक आहे। लेकिन अॻियां जेके बि नबी थी गुज़रिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हुकुम हूंदो, कपिड़ो नापाक थी पवे, कैंचीअ सां कटे वढे उछले छॾियो, पाक थींदो ई कोन को। इहे मुख़्तलिफ़ अहकाम हा। अहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे रुगो ॿ टे मिसाल पेश कया आहिनि। मुख़्तलिफ़ अहकाम हा जे कंहिं वक़्त में बदिलबा हा, मनसूख थी वेंदा हा, वरी बहाल थींदा हा, वरी मनसूख थींदा हा। हर हिक जे मथां अहिड़ा अहकाम ईंदा, तब्दील थींदा रहिया। लेकिन अल्लाह जे वहदानियत जो पैगाम, अल्लाह जे हुकूमत जो पैगाम, रसूलनि जो सच हुजणु, अल्लाह जे नबियनि जे अहकामनि ते अमल करणु शुरू खां वठी करे जीअं हलंदो आयो त तव्हां त मुंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा ते हलंदो रहियो।
हर नबी जे उम्मत ते इहो पैगाम एक जहिड़ो आयो हलंदो रहियो आयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबी करीम जी ज़ात बाबरकात खे हज्जतुल वदा जे टाइम ते फरमाए थो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु तव्हांजो दीन मुकमिल थियो। यानी अॼु खां अॻु में 1.25 लख नबी जेके बि गुज़री आया, दीन मुकमिल कोन हो, वक्ती तौर आरज़ी तौर टेम्परेरी तौर कम हलंदो रहियो। अल्लाह जी ज़ात बाबरकात अहकाम नाज़िल कंदो रहियो, तब्दील कंदो रहियो। पर ख़ुदा ताला फरमाए थो मां पंहिंजे महबूब खे तव्हां ॾे मोकिले अहिड़ो दीन ॾिनो आहे जेको क़यामत ताईं तव्हांजे लाइ क़ाबिल अमल आहे। इन में तब्दीली कान ईंदी, इन में नासिख मनसूख जो हुकुम कोन थींदो। नबी जे ज़िंदगी ताईं जो कुझु तव्हांखे मिली चुको आहे, हाणे इहो आख़िरी दीन आहे, मुकमिल दीन आहे ऐं हर मोड़ ते हर मसइले जो हल मुस्तफ़ा जे दीन में मौजूदु आहे। असांखे नबी पाक अलैहिस्सलाम तिजारत सेखारी, हुजूर करीम जी ज़ात बाबरकात असांखे सफ़र सेखारियो, नबी पाक जी ज़ात असांखे घरेलू ज़िंदगी सेखारी, नबी पाक जी ज़ात दोस्त दुश्मन सां मुआशरत करण जो तरीक़ेकार ज़िंदगी गुज़ारण जो सबक़ सेखारियो। हर लिहाज़ सां ख़ुदा जे हबीब असांखे सबक़ ॾिनो। हताक मां तव्हांखे अॻे जुमे ते इहो पियो ॿुधायो त मरण वारो मरे थो, दुनिया छॾे थो, अल्लाह जे हबीब जी तालीम उन मरण वारे लाइ बि आहे त मरे त हुनखे कीअं तव्हां दफ़न कयो, कीअं तव्हां हुनजो जनाज़ो पढ़ो, कहिड़े नमूने सां हुनखे क़ब्र जे हवाले कयो। छो त इहा अहिड़ी ज़िंदगी आहे जेका हर हिकु इंसान खे इन सां वास्तो पवे थो। 100 साल जियो त बि मरो, 50 साल जियो त बि मरो, आख़िर ख़ुदा जे दरबार में हलणो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे हबीब असांखे अहकाम सेखारिया आहिनि। कुझु अॻे जुमे ते मूं तव्हांखे ॿुधाया हुआ, कुझु अॼु तव्हांखे ॿुधायां थो। तव्हांखे यादि हूंदो मूं अॻे जुमे ते तव्हांखे सिर्फ़ु एसी ताईं ॿुधायो त इंसानु मरे थो, मरण घड़ी ताईं कहिड़ा अमल करणा आहिनि, हाणे मरण खां बाद में कहिड़ा अहकाम आहिनि। दुरूद पढ़ंदो हल, ॻाल्हि ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। वरी सलात बुलंदा असां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त जंहिं वक़्त में इंसान हिन दुनिया मां बुरको मटाए वञे, पंहिंजे ज़िंदगीअ जा ॾहाड़ा पूरा करे अल्लाह जे ज़ात बाबरकात ॾे वञे, सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त सभ खां अव्वल मैयत जे गुस्ल, हुनखे वहजारण, हुनखे कफन ॼारण ऐं हुनखे अॻे सफ़र में पहुचाइण जो इंतज़ाम कयो वञे। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो त बिला ताख़ीर, देर बि जाइज़ न आहे। असांजे मुआशरे में कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, भाव कोन्हे, फलाणो कोन आयो आहे, फलाणा दोस्त अचण वारा आहिनि, फलाणे अज़ीज़नि जो इंतज़ार आहे, फलाणे पासे हिन जो माइट वेल आहे, हिनखे 8 पहर 4 पहर बर्फ़ खाने में सर्द खाने में रखो त जीअं अचे आख़िरी मुलाक़ात आहे। रब्बुल आलमीन जे हबीब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अज्जिलू मौताकुम इलल कुबूर। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अवाजा मुसलमान भाउर जेके जहान छॾे वञनि उनखे क़ब्रिस्तान ॾे तमामु जल्दी पहुचायो, उनखे जल्दी पहुचाइण जी कोशिश कयो, जल्दी जल्दी क़ब्रिस्तान जे हवाले कयो। यानी उन में ताख़ीर सिर्फ़ु एतिरी जाइज़ आहे जेसी ताईं गुस्ल ॾिजे, जेसी ताईं कफ़न तयारु थिए, जेसी ताईं क़ब्र तयारु थिए, जेसी ताईं निमाज़ पढ़ण वारो माण्हू मिले। इहे 4 ॻाल्हियूं इंसान जे ताख़ीर लाइ आहिनि। 5हीं ॻाल्हि शरीयत में जाइज़ ई कान्हे का। भाउ कोन्हे, पुट कोन्हे, धीउ कान्हे, दोस्त कोन्हे, फलाणो पाड़ेसरी कोन्हे, असीं कयूं उहा असांजी मर्ज़ी आहे, लेकिन अल्लाह जे कानून असांखे जाइज़ त कान ॾिनी आहे। ख़ुदा जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया त सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे त मैयत खे अव्हां गुस्ल ॾियो, गुस्ल ॾियण खां बाद में कफ़न पारायो। सुभान अल्लाह, ख़ुदा जे हबीब पाक तां कुर्बान वञा। मुस्लमान जी इज़त ख़ातिर मुस्तफ़ा फरमाइनि था हसनू अफ़क़ा अक़फ़ान मौताकुम। अव्हां पंहिंजे मैयतनि गुज़ारे वञनि जहान छॾे वेंदड़ भाइरनि मुस्लमाननि जा सुहिणा कफ़न कयो, कफ़न सुठो कयो। या रसूल अल्लाह कीअं सुठो कयो? पाण फरमाइनि था ज़िंदगीअ में जेको लिबास हू पाण पाईंदो हो ओहिड़ो हुनखे लिबास ॾियो। सम्झो था? मसाल
हिकिड़ो माण्हू आहे ज़िंदगी में ख़ुशि लिबास आहे, सुठो लिबास पाईंदो आहे, मुआशरे में अच्छा कपिड़ा पाए हलंदो आहे, सुठा पंहिंजे ताक़त वसात आहर। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त अहिड़े शख़्स खे जेको ज़िंदगीअ में पंहिंजो सुठो लिबास पाए हले उनखे बि तव्हां सुठो लिबास ॾियो। छाजे करे त उन में हिकिड़ी हिकमत आहे। मां तोखे ख़ुदा जे महबूब जे ज़माने जी हिकिड़ी हदीस पाक ॿुधायां। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह 7वीं सदी जो बुज़ुर्ग आहे। अॼुकल्ह हीअ 15वीं सदी हले पई। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे शरह सुदूर फी अहवालिल मौता वल कुबूर। सॼो किताब अव्वल खां आख़िर ताईं आख़िरत ऐं क़ब्र जे बारे में लिखियलु आहे। मैयत जे हिसाब किताब जे बारे में, कीअं हुनखे दफ़न कजे, आख़िरत में कीअं हिसाब थींदो, क़ब्र जो छा हाल आहे, मैयत जा कहिड़ा मसइला आहिनि, मौज़ू इहो ई आहे। उन हिकिड़ी हदीस पाक लिखी आहे त हिकिड़ो सहाबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरगाह में आयो। हीअ ज़रा ॻाल्हि दिमाग़ में विहारजो, हिन जो ताल्लुक़ कफ़न सां आहे। सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, मां राति हिकिड़ो ख़्वाब ॾिठो आहे ऐं उन ख़्वाब जे ॾिसण खां पोइ मुंहिंजो अॼु सॼो ॾींहुं आराम फिटी वियो आहे। हाणे ताबीर ॿुधायो, ख़्वाब सचो आहे या कूड़ो आहे, ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे? अवां महिरबानी करे मूंखे हिन बारे में रहबरी कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया छा ॾिठो थी? या रसूल अल्लाह, राति मां ख़्वाब लधो, जेके बि असांजा अज़ीज़ भाउर चाचा मामा ॾाॾा अज़ीज़ क़रीब हिन जहान मां हलिया विया आहिनि, उहे सभु मरी वियल मूं राति ख़्वाब में ॾिठा। पर ओड़े पाड़े वारा दोस्त सुञाणंदोसि फलानो फलानो, उहे बि, पर उहे माण्हू जेके जान छॾे हिन दुनिया मां हलिया विया आहिनि, यानी मैयत मूं ॾिठा आहिनि राति ख़्वाब में। ऐं हिकिड़ी जॻह ते गॾु हुया ऐं सभु जहिड़े नमूने सां को ईद जो ॾिहाड़ो हुजे, मेले मनाखिर जो ॾिहाड़ो हुजे, ख़ुशीअ जो ॾिहाड़ो हुजे या का गॾिजाणी हुजे, आम तौर सां जीअं दुनिया में गॾिजाणी थींदी आहे, ईअं गॾिजाणी तौरु सभु मौजूदु हुआ। या रसूल अल्लाह, मुंहिंजी अम्मा बि गुज़ारे वई आहे, उनखे बि 6 महीना गुज़री विया आहिनि, पर मां उन्हनि माण्हुनि में अज़ीज़नि में पंहिंजी माउ ॾिठी कान गा। चाचा ॾिठमि, मामा ॾिठमि, अज़ीज़ ॾिठमि, बाबो ॾिठमि, भाउर ॾिठमि, जेके बि जहान छॾे विया उहे सभु मूंखे नज़र आया, पर या रसूल अल्लाह अम्मा मूंखे नज़र न आई। हिकिड़े माण्हूअ खां मां पुछो ख़्वाब में, मसाल को चाचो या को मामो, चाचा तव्हां त मरी विया हो? चए हा बाबा। पोइ भला ही तव्हां हाणे मूंखे कीअं था नज़र अचो? चए बसि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे, उन में अल्लाह जी ज़ात रूहनि खे इजाज़त ॾींदो आहे, उहे रूह आलम अरवाह खां लही ईंदा आहिनि, दुनिया जे तख़्ते ते ईंदा आहिनि, जीअं असीं गॾु था ॾिसूं ऐं असांखे तूं गॾु ॾिसी रहियो आहीं, ईअं पाण में कॾहिं कॾहिं मुलाक़ात कंदा आहियूं। बाबा चाचा मामा, भला मूं वारी अम्मा केॾांहुं वई? उहा बि त जहान छॾे वई आहे, मूं वारी अम्मा जो रूह केॾांहुं वियो? चाचो नज़र अचे थो, मामो नज़र अचे थो, भाउ नज़र अचे थो, पीउ नज़र अचे थो, अम्मा नज़र कान थी अचे, मुंहिंजी माउ काॾे वई? ओ सहाबी थो चवे या रसूल अल्लाह, मूंखे उन जवाब ॾिनो। कहिड़ो जवाब ॾिनई? त तो पंहिंजी माउ खे कफ़न सही कोन ॾिनो हो, हुनजो सादो लिबास आहे, हाणे उहा हिन महफ़िल में उन लिबास में ईंदे शर्मंदी थी थिए। अव्हां जी का मीटिंग हुजे, अव्हां जी कोई ईद जो ॾिहाड़ो हुजे, जुमे जो ॾिहाड़ो हुजे, सुठा कपिड़ा पाए धोई अव्हां अचो था, हिकिड़े या फाटल कपिड़ा ग़रीबाणा कपिड़ा हुजनि त हिकिड़ी इज़त नफ़्स हर हिक सां गॾु आहे, शर्मिंदो थींदो यार अहिड़ा कपिड़ा कीअं पाए वञा। उहो चाचो या मामो हुनखे थो चवे ख़्वाब में त तुंहिंजी माउ खे तो जेको कफ़न ॾिनो हो, कफ़न उहो तो ॾिनो हो सादो। हाणे मैयत जॾहिं बि रूह जी सूरत में किथे ईंदो आहे त उन कफ़न में उन लिबास में ईंदो आहे। हाणे उहो हिन मुआशरे में असांजे कचहरीअ में कफ़न जे सादगीअ जे करे लॼी थो थिए, नथो अचे। तुंहिंजी माउ शर्मिंदगी थी थिए, उन शर्मिंदगी जे करे तुंहिंजी माउ हिते मौजूदु कान्हे का।
साहबी तो चए या रसूलल्लाह मूंखे ॾाढो फिक्र थी पियो आहे, मुंहिंजी अम्मा मरी वई, हाणे मां ख्वाब ॾिठो आहे, वरी ख्वाब में मूंखे ॿुधायो थो वञे त लॻी थी थिए हुनखे कफन कोन्हे। इहा ॻाल्हि की आहे? पाण फरमाइनि था मूं तव्हांखे कोन चयो आहे हसिनु अकफान मौताकुम। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो इन्हीअ जे करे तमाम मोहम्मद करीम तव्हांखे चयो आहे त पंहिंजे मरी वियल मुस्लमाननि जा कफन तमामु सुहिणा कंदा कयो। सुभान अल्लाह। सलाह शरीफ सलाह 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 अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए सहाबी मां तव्हांखे अॻे ई चयो आहे त कफन सुठा ॾियो। हाणे तो वाकई पंहिंजी माउ खे कफन सुठो ॾिनो हो या न, तूं पाण ॿुधाए। उन चयो हाओ या रसूल अल्लाह, मूंखे दिलि में ख़्याल पैदा थियो त माण्हू क़बर में वञे थो, मरी वेंदो, ॻरी वेंदो, कफन टुकड़ा टुकड़ा थी वेंदो, कहिड़े कम जो भलो कफन या वाकई मूं सादो कफन ॾिनो हो। इहा क़िबला ॻाल्हि हक़ीक़त आहे त मूं सुठो कफन वाकई अम्मा खे कोन ॾिनो। पाण फरमाइनि था पोइ ख्वाब सचो आहे, ॻाल्हि बि सची आहे, तुंहिंजी माउ वाकई शर्मिंदगी थी थिए, उन शर्मिंदगी जे करे, शर्म जे करे ज़ाहिरी ॿियनि रूहनि सां गॾिजी कान आई आहे। हाणे मां तोखे मशवरो ॾियां, चई क़िबला ॾियो मशवरो। पाण फरमाइनि था पंहिंजी माउ ॾे कफन मोकिल। छा फरमायो? पंहिंजी माउ ॾे कफन कीअं मोकिलिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? सरकार फरमाइनि था मां तोखे ॾस थो ॾियां। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था महबूब करीम जी हदीस पाक लिखनि था त हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त फलाणे मोहल्ले में, फलाणे ॻोठ में, फलाणे शख्स जी मां इंतकाल कंदी ॿिनि ॾींहंनि खां बाद, मां तोखे मशवरो थो ॾियां हिकिड़ो सुठो कफन वठी उन जे कफन सां गॾाए उनखे माइट कफन पाराईंदा, तूं बि हुन जे कफन सां पंहिंजे माउ जो कफन गॾाए, ऐं जंहिं महिल जनाज़े जी निमाज़ पढ़ी फारिग़ थियनि तूं हुन औरत मैयत जे कन में चइजां त ही कफन मुंहिंजी माउ खे पहुचाइजां। अल्लाह या रसूल अल्लाह। सोचजो ज़रा थोरो मसइले ते गौर कजो। मां शाहपुर चाकर मां कराची वञा, अवां मूंखे चयो ही असांजो भाउ रहंदो आहे, कराची में हुनखे शइ पहुचाइजां। मां त पहुचाए सघां थो, अवां एड्रेस ॾींदव मां हुनखे पुॼाईंदुसि, पर मैयत कीअं थो पहुचाए कब्रिस्तान में? हिन जहान वारो हिन जहान वारे खे पहुचाए सघे थो, जेको मरी वियो, साह कोन्हे, रूह कोन्हे, वजूद कोन्हे, बेकार थी वियो, हाणे ज़ाहिरी तरह ॾिठो वञे त बसि बेजान आहे। हाणे इनखे मां कन में चवां त हीअ फलाणी शइ फलाणे खे पहुचाइजां त तव्हांजो असांजो सभिनि जो अकुलु कमु नथो करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त हिन जहान जा अहकाम हुन जहान सां लागू न आहिनि, हुन जहान जा अहकाम हिन जहान सां लागू न आहिनि। हिन दुनिया जो ताल्लुक तव्हांजे अकुल सां आहे ऐं हुन जहान जो ताल्लुक अल्लाह जे कुदरत सां आहे। हिते तव्हां असांजो अकुलु कमु कंदो आहे, पर हुन अॻे जहान में अकुलु कमु न कंदो आहे। अवां इहो त ॿुधो आहे न, हर मुस्लमान चवंदो आहे या अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां बचाए, चवंदा हो न तव्हां? छा चवंदो या अल्लाह? जेको मरी वियो, रूह निकिरी वियो, हाणे हुनखे अज़ाब छा कंदो? तंहिंजी माना असीं जो चऊं था मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त क़ब्र जे अज़ाब खां बचा, तंहिंजी माना क़ब्र में अज़ाब आहे। महबूब जी हदीस आहे क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह व क़ब्रुल मुनाफिक हुफ़रतुम मिनन नीरान। साईं फरमाइनि था त मोमिन जी क़ब्र क़ब्र न हूंदी आहे, बल्कि मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग़ हूंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं मुनाफिक जी क़ब्र, काफ़िर जी क़ब्र क़ब्र न हूंदी आहे, बल्कि हुफ़रतुम मिनन नीरान। साईं फरमाइनि था हिकिड़ी दोज़ख जे खॾ मां हिकिड़ी खॾ हूंदी आहे, उनमें नाग विछूं बलाऊं अज़ाब अल्लाह ही हूंदो आहे। अल्लाह ताला शल हर मुस्लमान खे अज़ाब खां बचाए। क़ब्र जो अज़ाब सख़्त आहे, त बहरहाल उते अहिड़ी शइ आहे जेका हिन असांजे ज़ाहिरी ज़िंदगीअ में सम्झ में नथी अचे, लेकिन बहैसियत मुस्लमान जे क़ुरान पाक हदीस पाक जे रोशनी में उहो बि हिकिड़ो जहान आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तोखे चवां थो इहो कफ़न पंहिंजी माउ ॾे मोकिल, अहिड़े तरीक़े सां मोकिल फलाणे मोहल्ले में,
फलाणे ॾिहाड़े फलाणी माई गुज़ारे वेंदी, उन जे कफ़न में पंहिंजो कफ़न सुठो वठी तूं ॻंढाए गॾाए ऐं ईअं हुनखे जनाज़े जे निमाज़ खां पोइ चइजां त हीअ मुंहिंजी माउ खे पुॼाइजां। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी विच ते हिकिड़ी हदीस तोखे ॿुधायां त इहो मसइलो अञा अॻिते हले थो। हुज़ूर से फरमायो आहे त जीअं हिकिड़ो माण्हू कराची खां शाहपुर चा करायो त शाहपुर जा अज़ीज़ क़रीब हुन सां मिलंदा आहिनि, अदा ख़ुशि आहियो, चङो भला, ॾे ख़बर फलाणो चाक हो, कहिड़ो कारोबार थो करे, ख़ुशि चङो भलो आहे, शादी कई अथई या न, हवाल वठंदा आहिनि। शाहपुर जो माण्हू कराची वेंदो त वरी कराची वारा अज़ीज़ क़रीब ईंदा, अदा तूं ख़ुशि आहे, फलाणो ख़ुशि हो, फलाणे शादी कई आहे, फलाणे जो कारोबार कीअं थो हले, इहो सभु को पुछा कयो वेंदो आहे। नबी पाक अलैहिस्सलाम मुस्लिम शरीफ़ जी हदीस पाक आहे, अबू दाऊद शरीफ़ जी हदीस पाक आहे, बहकी वारे लिखी आहे, हज़रत अल्लामा जलालुद्दीन लिखी आहे, सभु लिखनि था त नबी से फरमाइनि था कब्रिस्तान में इंसान खे दफ़न करे माण्हू मोटंदा आहिनि, उहे तमामु क़ब्रुनि वारा उन नए दफ़न थियल वटि हली ईंदा आहिनि, उन खां दुनिया जा हवाला वठंदा आहिनि। फलाणो ख़ुशि हो, फलाणो कहिड़े हाल में आहे, फलाणो शादी करे अञा वेठो आहे, फलाणे जो कहिड़ो कारोबार आहे, फलाणो छा थो करे पियो, फलाणे जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे पई, अहिड़े तरीक़े सां हुन खां अहवाल वठंदा आहिनि जीअं दुनिया वारा दुनिया जो हवाल वठंदा आहिनि। नबी से फरमाइनि था दुनिया वारो जॾहिं क़ब्र में वेंदो आहे त उहे दुनिया जो हवाल क़ब्र वारे खां हो जेके अॻु में मैयत गुज़ारे विया बाक़ाइदगी सां हवाल वठंदा आहिनि। छा बहैसियत मुस्लमान जे तव्हांजो अक़ीदो ईमान आहे? ख़ुदा जे हबीब जो फरमाइण सचो आहे? नबी सच थो चवे? असांखे भली सम्झ में ॻाल्हि न अचे, पर जॾहिं असां चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हाणे कलमे भरण खां पोइ अल्लाह जे नबी खे नबी मञण खां पोइ नबी जी हर ॻाल्हि असांजे अखियुनि ते आहे। पोइ असांजे सम्झ में अचे त अल्हम्दुलिल्लाह, जे असांजे सम्झ में न अचे त असांजे सम्झ जो क़सूर आहे, लेकिन नबीअ जो कौल सचो आहे। हा, हाणे ॻाल्हि सम्झ में तोखे अची वई हूंदी त हुज़ूर साईं छा फरमायो त मैयत जॾहिं दफ़न थींदो आहे, कब्रिस्तान जे हवाले थींदो आहे, त मैयत खां अॻु वारा दफ़न थियल हली अची हवाल वठंदा आहिनि बाक़ाइदगी सां। फलाणो ख़ुशि हो, फलाणे जो हाल कहिड़ो आहे, फलाणो कीअं हो, बाक़ाइदे सां हुन सां मुलाक़ात कंदा आहिनि। पोइ ईअं कोन्हे को त हाजी हुजे, मौलवी हुजे, हाफ़िज़ हुजे, कारी हुजे, नेक हुजे, निमाज़ी हुजे, न न, नबी से फरमाया था केर बि हुजे, वक़्ती तौर इब्तिदा में हर जेको बि माण्हू दफ़न थींदो आहे, कहिड़े बि कैटेगरी जो माण्हू हुजे, कहिड़े बि अक़ीदे जो माण्हू हुजे, कहिड़े बि हाल जो माण्हू हुजे, पहिरें ॾिहाड़े दफ़न थींदो आहे, सभई कब्रिस्तान वारा हिन खां हवाल अची वठंदा आहिनि। इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस पाक आहे। हाणे हुन कफ़न वारी ॻाल्हि ते अचो। सहाबी खे हुज़ूर पाक चई छॾियो त कफ़न मोकिल मां ॾे, इंतज़ार में रहियो, ॿ ॾिहाड़ा गुज़रिया, वाकई उन महल्ले में उन औरत इंतकाल कयो। नबी से चयो न त फलाणे महल्ले में फलाणी माई गुज़ारे वेंदी, उन जे कफ़न सां पंहिंजो कफ़न तूं गॾाए मोकिलिजां। हाणे हिकिड़ो मसइलो इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त असांजे नबीअ खे इहा बि ख़बर आहे, अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे इहो बि इल्मु ॾिनो आहे त फलाणो कॾहिं मरंदो, फलाणो कॾहिं दफ़न थींदो, फलाणो कहिड़ी जाइ ते दफ़न थींदो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, अॼुकल्ह जा मुला चवंदा आहिनि त अल्लाह खां सवाइ कंहिंजे मौत जी कंहिंखे ख़बर ई कान्हे का। अल्लाह खां सवाइ कंहिंजे मौत जी कंहिंखे ख़बर कान्हे त किथे थो मरे। मुंहिंजा दा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे त पंहिंजे इल्म सां सभु ख़बर आहे। कीअं ख़बर अथसि? मारे बि पाण, जीआरे बि पाण। पोइ जेको पाण मारे थो हुनखे शेड्यूल कोन्हेसि पंहिंजो त कॾहिं मरंदो, हुनखे अल्लाह ताला खे जो पंहिंजो प्रोग्राम कोन्हे त ही कॾहिं थो मरे। हो त ख़ालिक आहे, हू त मालिक आहे। ईअं को चवे त अल्लाह खे ख़बर आहे, ॿिए खे ख़बर कान्हे, ख़बर न आहे। ख़ुदा त पाण शइ जो ख़ालिक आहे, मारींदो अल्लाह जे बाननि खे बि ख़बर पवंदी आहे त केरु कॾहिं थो मरे। इहो कंहिंजे ताक़त सां, चओ अल्लाह जे ताक़त सां। अव्हांखे मां अॻे ॿुधायो आहे घणो वक़्तु अॻु में, वरी अॼु तव्हांखे यादि ॾियारायां, तव्हांखे शायदि ॻाल्हि दिमाग़ में वेही रहे, यादगिरो अची वञे त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जॾहिं बदर जी जंग लॻी आहे, बदर जी जंहिंजो क़ुर में ज़िक्र आहे,
वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लहा। ओ मुसलमानो, तव्हां तमाम थोड़ा हुयो, पर मां अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हां थोरन जी बदर जे मैदान में मदद कई। 313 मुसलमान हा, घणा साईं? 313। ऐं काफ़र 1000 हा। काॾे 1000? ऐं 1000 काफ़रनि सां हर हिक सां हिकु हिकु घोड़ो हो। 1000 घोड़ा, हर हिक काफ़र सां 2-2 3-3 तलवारूं हुयूं, हिकिड़ी भॼे त ॿी। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम जे 313 असहाबनि में 2 घोड़ा, सिर्फ 2 घोड़ा, 6 ज़िरहूं, 8 तलवारूं हूं। 313 माण्हुनि खे तलवारूं मुर्गियूं 8। वारे वारे सां उहे तलवारूं खणंदा, अल्लाह जे राह में लड़ंदा विया, शहीद बि थींदा विया, काफ़रनि खे मारींदा विया। ख़ुदा जी ज़ात बाबरकात फरमायो, कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतन बिइज़्निल्लाह। मां अल्लाह जो कानून हूंदो आहे, मां जेकॾहिं चाहींदो आहियां त थोरे लश्कर खे घणी जमात ते कामयाबी ॾींदो आहियां। तव्हांखे ख़बर आहे, हर हिकु ॿुधो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 313 सहाबी कामयाब थिया। 1000 काफ़र मारिजी विया, ऐं के फटिजी पिया, के भॼी विया, के क़ैद थिया, के शिकस्त खाई विया। अबू जहल बि उन्ही जंग में मारिजी वियो, उतबो बि उन्ही जंग में मारिजी वियो, शैबो बि उन्ही जंग में मारिजी वियो, वलीद वॾो काफ़र हो, उहो बि उन जंग में मारिजी वियो। महबूब पाक जी बुखारी शरीफ़ में हदीस आहे त जंग वारे ॾिहाड़े खां 3 ॾिहाड़ा अॻु में, घणा ॾिहाड़ा? 3 ॾिहाड़ा। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मैदान जिहाद में आया। उन्ही जगह ते पाण तंबू लगायूं, हिकिड़ी जगह ते कब्ज़ो करे वेठा त सुभाणे जंग लॻंदी। ही पासो काफ़रनि जे हवाले आहे, ही पासो मुसलमाननि जे हवाले आहे। हुज़ूर 3 ॾिहाड़ा अॻु में पहुतो आहे। बुखारी शरीफ़ जी हदीस पाक में अचे थो त नबी पाक सां लठ हथ में आहे, पंहिंजे असहाबनि खे वठी मैदान जो जाइज़ो वठे पियो। घुमंदे घुमंदे हुज़ूर पाक फरमायो, हीअ जगह, लठ सां इशारो कयूं, हीअ जगह अबू जहल जे क़त्ल थियण जी आहे। सुभान अल्लाह। वरी अॻिते विया, पाण फरमायो हीअ जगह उतबे जे मरण जी आहे। वरी 3 जगह ते विया, हीअ जगह शैबे जे मरण जी आहे, हीअ जगह फलाणे जी मरण जी आहे। इहे महबूब पाक मैदान जंग में इशारा कया। सहाबी थो चवे 3 ॾिहाड़े जंग लॻी, लड़ंदे लड़ंदे उहे काफ़र मारिजी विया। ख़ुदा जो कसम आहे, जंहिं जाइ ते हुज़ूर लठ रखी हुई, उहो मरण वारो हिकिड़ो इंच न हेॾे थियो न होॾे थियो, उते ई सुभान अल्लाह। जाते ख़ुदा जे हबीब फरमायो त ही हिते मरंदो, उहो उन जगह ते मो हेॾे होॾे न थियो। इन मां मालूम थियो त ख़ुदा जे नबीअ खे कंहिंजे मरण जो इल्मु आहे, कंहिंजे बि मरण जो इल्मु अल्लाह नबीअ खे ॾिनो आहे। अल्लाह जे तरफ़ खां अता थियल आहे। हक़ीक़ी इल्मु अल्लाह जो आहे, पर अल्लाह पंहिंजे बाने खे अता कंदो आहे। त हुन सहाबी खे बि नबी साईं छा फरमायो, ॻाल्हि यादि आहे, विसरी वई। छा फरमायो? ओ फलाणे महले में फलाणी माई मरंदई, उनखे कफर ॾिजां, तुंहिंजी माउ खे ॾे वञी। यादि आहे? हाणे सलात पर त ॻाल्हि ते हलायूं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। किसो मुख़्तसर, ॻाल्हि थोरी मुख़्तसर कयां। उन सहाबी सगोरे वाकई उहा ताड़ ॿधी, उहा माई गुज़ारे वई। सुठो बाज़ार मां कफन वरितई। हुन जे माइटनि खे चयईं, बाबा तव्हां जेको पंहिंजे माउ खे कफन था ॾियो, इहो भली ॾियो, पर ही मुंहिंजो कफन बि इन जे कफन सां गॾु मिलायो। छो अदा? मूंखे नबी साईं चयो आहे। चई नबी साईं चयो आहे त असांखे कोई इतराज़ कोन्हे, मुसलमान हा। जंहिंमहिल जनाज़े जी निमाज़ पढ़ी फारिग़ थिया, त फारिग़ थियण खां बाद में उन शख़्स जंहिं कफन ॾिनो, हुन माईअ खे निवड़ी कन हेठि रखी, चई कुरारी, ओ फलाणी, ही तुंहिंजे कफन में जेको मूं कफन गॾियो आहे, इहो मुंहिंजी अम्मा खे पुॼाइजां। सुभान अल्लाह। सभु ॾिसनि पिया, बाबा छा थो करीं? चए बाबा नबी साईं चयो आहे। अदा नबी साईं चयो आहे, अल्हम्दुलिल्लाह। जनाज़ो थियो, माईअ खे खणी कब्रिस्तान में पूरे मोटी आया। कांधी पंहिंजे घर, ही बि पंहिंजे घर आयो। जंहिंमहिल राति थी, ओ साॻो सहाबी ख्वाब पियो लहे
त साॻो मैदान आहे, उहे साॻा अज़ीज़ क़रीब सभु गॾु थिया पिया आहिनि ऐं हिन जी माउ बि मौजूदु आहे। पुट खे चए पई, ओ मुंहिंजा पुट, तुंहिंजी महिरबानी, तो मूंखे जेको कफन मोकिलियो हो सो मूंखे पहुची वियो आहे। तो जेको कफन रवानो कयो हो उहो मूंखे पहुची चुको आहे। अब में मां हिन महफ़िल में कान थे आयसि, इन जे करे जो तो कफन मूंखे सादो ॾिनो हो, उन सादे कफन जे करे मां शर्मिंदगी पे थियसि, पर हाणे तो सुठो कफन मोकिलियो आहे, मूंखे पहुची वियो आहे, हाणे मां हिन महफ़िल में मौजूदु आहियां। सुभान अल्लाह। सुबुह थियो, वो सहाबी डोड़ंदो आयो, या रसूल अल्लाह, रात मूं ख्वाब ॾिठो आहे अहिड़े तरीक़े सां, हाणे जेका तव्हांजी मर्ज़ी ताबीर कयो। ख़ुदा जे हबीब फरमा, ताबीर सौ सिधो लॻो पियो आहे, ॻाल्हि सवली आहे, तो जेको कफन मोकिलियो सो तुंहिंजी माउ खे अल्लाह पहुचाए छॾियो। तंहिंजे करे साईं फरमाइनि था, हसनु अक़फ़ान मौताकुम, अवां पंहिंजे मैयतनि जा कफन सुठा कंदा कयो, यानी सादो कफन न ॾींदा कयो। मतां इहो ख़्यालु हुजे त मरी वियो, हाणे बसि सादो कफन ॾियोसि, न न। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जहिड़ो दुनिया में हू लिबास कंदो हो, ओड़ो कफन पारायोसि। हीअ जेका मूंखे चिठी दोस्त लिखी आहे, इन में बि इहो ई सुवालु आहे त के माण्हू चवनि था त कफन जो कपिड़ो सोटी हुजे, टेटून जो कपिड़ो न हुजे, केटीअ जो न हुजे, भलो कपिड़ो न हुजे। न न, इहा ॻाल्हि ग़लति आहे। महबूब जी हदीस तोखे हाणे ॿुधाम, साईं फरमाइनि था त दुनिया में जहिड़ो लिबास हू पाईंदो आहे, उचे खां उचो, बाक़ी रंग जी पाबंदी आहे, रंग जी पाबंदी आहे। पाण फरमाए थो सफ़ेद लिबास हुजे, उन्ही में रंगीन न हुजे, बाक़ी कहिड़ो बि कपिड़ो उचे खां उचो, छो न रेशमी हुजे, पाराइजे, त उहा महबूब जो हुकुम आहे त जहिड़ो दुनिया में लिबास पाईंदो आहे, ओड़ो हुनखे कफन पारायो वञे। केटी पारायो सफ़ेद भली हुजे, हिरख पारायो भली सुठो हुजे। मुंहिंजा दोस्त चेयरमैन हिरख हुजे, तव्हांजी मर्ज़ी आहे, इन खां अलाए का ॿी का सुठी दाऊद भाई जी का अहिड़े तरीक़े सां को ॿियो कपिड़ो हुजे, पापलिन जो हुजे, सुठे खां सुठो हुजे, पर हुजे सफ़ेद। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मैयत खे कफन पारायो, ऐं कफन बि पंहिंजे जेकॾहिं कमाई वारे लिबास मां हुजे त सभ खां बहितर आहे। इंसान कफन कहिड़ो पाए, जेको संदुसि कमाईअ जो हुजे, समझो था, माना पंहिंजे हक़ हलाल जो हुजे। हिकिड़ा माण्हू वीचारा अहिड़ा ग़रीब बि गुज़ारे वेंदा आहिनि जो अल्लाह ताला शल पनाह ॾे, हुनखे पंहिंजो कफन बि कोन हूंदो आहे। रब करीम शल अहिड़ी ग़रीबी खां, मिसकीनी खां बचाए। हर मुस्लमान खे अल्लाह ताला हक़ हलाल जी पंहिंजी रोज़ी नसीब फरमाए। त उन जे लाइ अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जे हबीब जो फरमान आहे त मुस्लमान खे पंहिंजे तरफ़ खां कफन ॾेई सघे थो। कंहिं ग़रीब जे लाइ मूंखे ख़बर आहे त ग़रीब आहे, कफन ॾियांसि, जाइज़ आहे ऐं सवाबु आहे, सुठो कमु आहे। पंहिंजी कमाईअ मां कफन हुजे त सभ खां बहितर आहे। अव्हां खे ख़बर आहे, असांजा वॾा पुराणा वीचारड़ा ख़ासि करे जॾहिं हज ते वेंदा हुआ त घणो करे हितां कपिड़ो खयो वेंदा हुआ, पर जे भला हितां न खणी वेंदा हुआ त उते ख़रीद कंदा हुआ। पोइ ख़रीद करे छा कंदा हुआ, जो आब ज़मज़म मां उन्ही कफन खे धोअंदा हुआ, कफन खे धोई सुकाईंदा हुआ, सुकाए उहो वरी वेड़े खणी रखी छॾींदा हुआ। वसियत कंदा हुआ, अबाहे मदीने जो कफन आहे, मूंखे ही ॾिजो। भला इहो बि को फ़ाइदो आहे छा? आब ज़मज़म इंसान जे कफन खे लॻे त को फ़ाइदो थींदुसि छा? हा, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात आब ज़मज़म जी तमामु वॾी तारीफ़ फरमाई आहे। आब ज़मज़म में वॾी बरकत आहे, आब ज़मज़म में वॾी रहमत आहे। उहो रहमत वारो पाणी साईं फरमाइनि था, अवां पी ढाव बि कंदा कयो ऐं मुंहं खे बि हणंदा कयो, कपिड़नि खे बि हणंदा कयो, जान खे बि हणंदा कयो। छाजे करे त ईमान ऐं एतिक़ाद सां जंहिं जाइ ते ज़मज़म लॻो उते बाहि बि कान वठंदी। त मुस्लमाननि इहो हिकिड़ो पंहिंजे तरफ़ खां पंहिंजो बचाव ॻोल्हियो आहे त जेकॾहिं कफन आब ज़मज़म में धोतल हूंदो, उहो धोई वरी जेकॾहिं इंसान जे कफन खे वेड़बो त आब ज़मज़म जो पाणी लॻल आहे, फ़ाइदो थींदो। 1987 में अल्लाह ताला मूंखे पहिरियों दफ़ो हज नसीब कयो। उते हिकिड़े दोस्त बैतुल्लाह खां ॿाहिरां ज़मज़म जी टूटी लॻल हुई, उते कफन पे धोतो। उतां जो हिकिड़ो सऊदी मौलवी हो कावड़जी पियो, जे तव्हां बिदअती आहियो, अव्हां बेवकूफ़ आहियो, अव्हां जाहिल आहियो, हाणे तव्हां कफन धोअंदव, अव्हां खे इहो बि अकुल कोन्हे, इहो त कलाक में सुकी वेंदो, ख़ुश्क थी वेंदो। पोइ जॾहिं ख़ुश्क थी वेंदो, सुकी वेंदो, हाणे तूं पाकिस्तान खणी वेंदे, ज़मज़म त हिते ख़ुश्क थी वियो, तोखे कहिड़ी फ़ाइदो ई बरकत थींदी?
समझो था अलाए न तव्हां बि सम्झी छॾियो मसइलो। कफन ॿिए पे धोतो, मौलवी उतां जो हिन सां विढ़ी पियो, मां ते भर में बीठो हुउसि त हुन वीचार ॾे हुनखे वरदी त कान ॾिनी। हक़ीक़त में उहो जेको मौलवी सऊदी हो सो हुयो असुल पाकिस्तान जो, पर रहे पियो उते। खोड़ हितां जा उते रहनि था, खोड़ जेके अवां अरबी लिबास में हूंदा, अरबी ॻाल्हाईंदा, तव्हां चवंदो को अरब सगोरो आहे, पर वरी उर्दू बि ॻाल्हाईंदा आहिनि, सिंधी बि ॻाल्हाईंदा आहिनि। हुनजो हुनखे मौलवी साहिब या झिड़क कढी त बेवकूफ़ आहियो, बिदअती आहियो, जाहिल आहियो। अवां हिते कपिड़ो धोतो, वरी धोइण खां पोइ सुकी वियो त ज़मज़म त ख़तमु थी वियो। हाणे तूं पाकिस्तान खणी वेंदो, तोखे ज़मज़म कहिड़ो फ़ाइदो? अॼु आयो बेवकूफ़नि तव्हांखे सेखारियो आहे। हाणे हुन अरब ॾे कोन निहारियईं, उन कपिड़े धोइण वारे मूं ॾे निहारियो। सम्झ में ॻाल्हि आई न? माना ॻाल्हि आई मुंहुं ॾींसि, मुंहिंजो हा मां ॻाल्हायांसि थो। अलाह जे घर जी ॻाल्हि आहे, मां को कूड़ कोन थो ठाहियां। मुंहिंजो साईं छा चयो मौलवी साहिब? चई कफन में तव्हां कपिड़ो पाणी था हणो, इहो सुकी थो वञे, ख़ुश्क थी थो वञे। हाणे ख़ुश्क थी वियो, अवां पाकिस्तान खणी वेंदव, इहो कपिड़ो अवां जे मैयत खे छा कंदो? मुंहिंजो कफन खे कपिड़ो पाणी लॻो ऐं ख़ुश्क थी वियो, छा बरकत बि ख़ुश्क थी वेंदी छा? चई हा, पाणी वियो त बरकत बि वई। मुंहिंजो ॻाल्हि ख़राबु आहे, पर हाणे तोखे चवां थो। चई चओ। मुंहिंजो ख़ुदा ख़ैर करे हितो वारो रूमाल न पेशाब में ॿुॾी पवे ऐं ॿुॾण खां बाद में वरी उनखे सुकाए छॾिजे बिना धोअण जे, सुकी वियो पेशाब। हाणे इहो तो वारो रूमाल पाक या पलीत? चई त आहे त पलीत। मुंहिंजो छो? सुकी वियो, ख़तमु थी वियो, उॾामी वियो सॼो पेशाब जेको हो। चई न, उहो असर त रहंदो न। मुंहिंजो ख़ुदा तुंहिंजो अकुल छो खसियो आहे? पेशाब पंहिंजो असर रखे थो ऐं ज़मज़म जो बरकत वारो पाणी असर रखे ई कोन पियो। जेकॾहिं पलीत शइ में असर आहे त पाक में बि असर आहे। आया न आहे? भली ख़ुश्क थी वञे, छाप थी वञे, पर जेकॾहिं मस थिए थो, लॻे थो, कपिड़े खे पहुचे थो, जेकॾहिं नापाक शइ असर कंदी आहे त पाक शइ जो त वधीक असर थींदो आहे। पलीत असर करे थी, पाक शइ असर कान कंदी। नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे बरकत सां असांजा वॾा के चरिया कोन हा, असांजा वॾा अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान हा। तव्हां असां मुस्लमाननि जी औलाद आहियूं। जेकॾहिं को मदीने शरीफ़ मां, मके पाक मां कफन पंहिंजो धोई अचे त इन जहिड़ी ॿी का बरकत आहे ई कान का। इहो मैयत खे मिली वञे त ख़ुदा ताला हुनखे बरकतूं नसीब फरमाईंदो आहे। हिकिड़े कफन जी ॻाल्हि आहे, छो त मौज़ू कफन जो आहे। दुरूद पर त मां तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां। सला 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 दुल्ला सल्लल्लाहु सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। हिंदुस्तान में हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, सैयद मोहम्मद गौस, वॾो आलिम हो। शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी ऐं पाण गॾु पढ़िया हुआ। शाह वलीउल्लाह जो पुटु आहे शाह अब्दुल अज़ीज़। शाह अब्दुल अज़ीज़ ऐं सैयद मोहम्मद गौस गवालियार जे इलाइक़े जो हो, उहे गॾु पढ़िया हुआ पाण में हिकिड़े मदरसे में। ऐं सैयद मोहम्मद गौस वॾो आलिम आहे। उन पंहिंजे किताब में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, उहो किताब मूं वटि मौजूदु आहे। फरमाए थो त हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे विहाड़ी। अॼुकल्ह मां सम्झां थो त हैदराबाद खां बि वॾो शहर आहे, पर उन ज़माने में जॾहिं सैयद मोहम्मद गौस जहिड़ो हो, उन ज़माने में नंढड़ो ॻोठु हो, वाहण हो। 4, 5, 8 के घर हूंदा, वधि में वधि 10 को घर आहे, नंढड़ो ॻोठु आहे। उन ॻोठ में हिकिड़ी कुरारी औरत रहंदी हुई, जंहिं कुरारी औरत खे बि का वाह कान हुई, अलाह खां सवाइ हुनजो सहारो कोन हो। हुन माईअ छा कयो जो सुट कती, उन सुट खे हथ सां वटे उहो बाज़ार में विकियईं ऐं बाज़ार में विकण खां बाद में हुनखे 70 रुपया मिलिया। 70 रुपया उन ज़माने में वॾा हुआ। उहे 70 रुपया हिन पंहिंजे गंढ में ॿधी रखी छॾिया, इन नियत सां त मां मरां वसियत कंदसि त मुंहिंजो कफन हिननि 70 रुपयनि मां वरितो वञे। पंहिंजे हथ जी कमाई आहे, हलाल जी कमाई आहे, पोरियो कयो अथमि, हथ सां सुट वटियो अथमि, उहो विकिणी पैसा कमाया अथमि, इन मज़ा मूंखे पैसा जेके मिलिया कफन ते मां इहे इस्तेमालु कंदसि। ख़ुदा जो शान, माई वीचारी वटि 70 रुपया पिया हुआ,
उन जे पारे में हिकिड़ो ग़रीब रहंदो आहे, राति खाए त ॾींहुं कोन्हे, ॾींहुं खाए त राति कोन्हे, बच्चा बुख मरनि, पाण ग़रीबी हाल में कमाए कमाए बेख निकिरी वई, पर उन जी पूरती कान पई पवे। उन कुरारीअ खे ख़्यालु थियो त हे मिस्कीन बुख थो मरे, मां वरी 70 रुपया पंहिंजे कफ़न लाइ रखी छॾिया, छो न इनखे 70 रुपया वाट अल्लाह जे उधारा ॾियां, कर्ज़ तोड़ ॾियां ऐं वसियत कयां त तोखे ख़ुदा तौफ़ीक़ ॾे त पैसा मोटाए ॾिजांइ, इहे मुंहिंजे कफ़न जा आहिनि, इहे 70 रुपया तोखे ॾियां थी, वञी कारोबार कर, अल्लाह तोखे बरकत ॾींदो। सुभान अल्लाह। माई इहा नियत करे उहे पैसा 70 रुपया खयईं, सिधी हुनजे घर वई, बाबा फलाणा पाड़ेसरी, तूं मुंहिंजो पाड़ेसरी भाउ आहे, ही 70 रुपया मां तोखे वाट अल्लाह जे फी सबीलिल्लाह बतौरे कर्ज़ हसना थी ॾियां, ऐं जॾहिं तोखे थियनि त मूंखे मोटाए ॾिजां। 70 रुपया उन ज़माने में वॾा हा, तूं हिन मां वापार कर, गुज़र सफ़र को तुंहिंजा बच्चा खाईंदा, मूंखे दुआ थींदी, तो ते ॿाहियो कर्ज़ रखां थी, पर थियई त ॾिजां, जे न थियई त तोखे माफ़ आहे। सुभान अल्लाह। हुन वीचारे चयो, अम्मा तुंहिंजी महिरबानी, शुक्रिया, मां हिन मां वापार कयां थो, अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾींदो, मां तोखे मोटाए ॾींदुसि। हुन 70 रुपया वरिता। शाह गौस मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हुन वञी गिदरनि जो वापार कयो, का वाड़ी वञी वरितई। अल्लाह जो शान, हुनखे एतिरो फ़ाइदो थियो जो चंद ॾींहंनि जे अंदरि लखापति थी वियो। वापार वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, उन 70 रुपयनि मां हिन वटि लखूं रुपया थी विया। लख रुपया जो थिया त उहो ॻोठु छॾियईं। हाणे लख रुपया ॿाहिराड़ी में किथे इस्तेमालु करे, कंहिं वॾे शहर में हलियो हुयो, उते कोठियूं, वापार, धंधा, हिन खां कुरारी विसरी वई त जंहिं मूंखे 70 रुपया ॾिना हुआ हुनखे वापसि बि करणा आहिनि। हज़रत सैयद मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त काफ़ी अरसे ताईं हुनखे कुरारी यादि कान रही आहे, के 10-15 साल गुज़री विया, वापार वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, लखा रुपया हिन वटि जमा थी विया। 10-15 साल खां हिनखे ओचितो ख़्यालु आयो, हेतिरी मंज़िल ते अल्लाह पहुचायो आहे, पर माईअ जे हथां इन 70 रुपयनि जे एवज़ में मां लखापति थियो आहियां। कुरारीअ जी त जाचल हा, अलाए मुई अलाए बची। यकदम रवानो थियो, उन वॾे ॻोठ मां विहाड़ी आयो, पाण सां चेक खयो आयो। अॼुकल्ह पाण चवंदा हूं चेक, उन ज़माने में हुनखे चवंदा हा हुंडी। उहा हुंडी हिन सां का 2-3 हज़ारनि जी खीसे में आहे, नक़द पैसा साण हन। उन ॻोठ में घोड़े ते चढ़ी आयो, अचण सां पुछा कि बाबा फलाणी कुरारी, चई बाबा हाणे हाणे अधु कलाक थियो आहे, वीचारी गुज़ारे वई आहे। चई अल्हम्दुलिल्लाह, हुनजो मुॾे कर्ज़ हो, 70 रुपया कफ़न जा हा, हाणे मरी वई आहे, अञा दफ़न बि कान थी आहे, मां शरीक थियो आहियां, हाणे जेको बि दफ़न जो, कफ़न जो, क़ब्र जो, कांधे जो ख़र्च आहे सभु मुंहिंजे मथां आहे। माई बेवाह हुई, हुनजो ओही न को वाही, लाश पियो आहे वेझो, अचे ई कोन पियो। ही सेठ माण्हू जो पहुतो, मज़दूरनि खे पैसा ॾे, बाबा क़ब्र खणो, पैसा ॾिनई, कफ़न वठी अचो, कफ़न वठी आया, माण्हू तयारु थी विया, ख़ल्क़ गॾु थी वई। माईअ खे जॾहिं क़ब्रिस्तान में लाहिण जो टाइम आयो, सभु कंहिं चयो बाबा हिन जो वारस केरु आहे, क़ब्र में केरु न आहे, धारी औरत खे हथु केरु विझे, को हुनजो माइटी कोन हुजे। सैयद मोहम्मद गौस लिखे थो, उन सेठ चयो त मां हिन जो हा कर्ज़ी, 70 रुपया मूंखे ॾिना हई, मां करोड़पति थी वियो आहियां, हाणे हिन जो पुटु बि मां आहियां, वारस बि मां आहियां, क़ब्र में मां थो लाहियांसि, मूंखे जो तलाश के अंदरि सुम्हारिया। पाण क़ब्र में लथो, जनाज़ो हिन जे हवाले कयूं, सामीअ में सुम्हारियऊं, माईअ जे मथां सिरूं बिरूं वराए, हेठि जो निवड़ियो पियो हो, उहो जेका चेक हो हिन जे खीसे में सो किरी पियो। सम्झो था, हुंडी जेका हुई हुंडी, उहा हेठि क़ब्र में किरी पई, हिनखे ख़बर ई कान पई। क़ब्र वराए ठीक ठाक करे मथां विटी भरे दुआ घुरी, जंहिंमहिल अॻिते रवाना थिया, खणी खीसो ॾियारे त खीसो ख़ाली लॻो पियो आहे। दिलि जी ॻाल्हि दिलि में, चङा 70 रुपया कुरारीअ खे में त 3000 मुआरा बि खयूं हुई घर जो। सम्झो था, हाणे फ़ैसिलो इहो कई त ॻोठ मां वञा, माई जे घर वञा, उते हथ सवा कबा 4 माण्हू ईंदा, सिज लहे, सभु को हयो मयो टरंदो, वरी क़ब्र खोटिया, पैसा त कढा पंहिंजा। हज़रत मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, सिज लहण खां बाद में माईअ जा वारस त हुआ कोन, सभु हलिया विया।
हिन पंहिंजो घोड़ो हिकिड़े वण सां ॿधो आहे, कोडर खणी अकेलो झंग मां अची करे सिधो कब्रिस्तान जे हवाले थियो। क़बर माई जी खोटई, क़बर खोटे खोटे जमल अंदरि सामी में पहुतो आहे त उहो चिठी पई आहे, उहो चेक पियो आहे, हुंडी पई आहे। हुंडी त खयई पर सामी ख़ाली आहे, माई आहे ई कान का। पर 2 कलाक थिया या 3 कलाक थिया, हाणे लाशो पूरे विया हो, माण्हू आहे कोन, काॾे वियो? हेठि निवड़ी, हेठि थी करे वाझई, सॼी सामी ख़ाली आहे, का शइ नज़र कान पई अचे। सामी त ख़ाली हुजे पर सामीअ जे सेराधीअ खां हिकिड़ो दरवाज़ो ठहियो पियो आहे। उन दरवाज़े खां जो अंदरि निहारे त सुभान अल्लाह, अजीब नज़ारो लॻो पियो आहे। क़बर आहे कान का, जहान ठहियो पियो आहे। बेहतरीन बागात हन, बेहतरीन हिंदोरा हन, बेहतरीन बिल्डिंगूं हन, आला दर्जे जो बल्फ बत्तियूं लॻियूं पियूं आहिनि। उन बाग जे अंदरि हिकिड़ो पार्क आहे, पार्क में पींघो आहे, उन पींघे ते उहा कुआरी नौजवान बणी वेठी आहे, उनखे हूरू लोॾे रहियूं आहिनि। हिनखे ॾिसी चई बाबा हलिया हलिया हलिया, ही अंदरि जो वञे। कुरारी खे चई मूं त तोखे क़बर में दफ़न कयो हो। चई क़बर खां पोइ अल्लाह मूंखे ही जहान ॾिनो आहे। कहिड़े अमल जे करे? चई ॿियो अमल हुयो ई कोन, तोखे कर्ज़ ॾिनो हुम, कर्ज़ जे करे अल्लाह मूंखे जन्नत ॾिनी आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चारिया। तोखे मूं वाट अल्लाह जे ॾिनो हो कर्ज़, ग़रीब समझी, मिस्कीन समझी, पंहिंजे कफ़न वारा पैसा बि तोखे ॾेई छॾिया। पोइ अल्लाह मूं ते राज़ी थियो त तो मुंहिंजे बाने ते रहम कयो आहे, मां रब तो ते रहम थो कयां। मुंहिंजो ॿियो को बि अमल कोन हो, बसि इहा तोसां जेका वाट अल्लाह जे नेकी कई हुयमि, उन जे एवज़ में अल्लाह ताला क़बर मां फेराए मुंहिंजे क़बर खे जन्नत जो बाग़ बणायो आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह थो लिखे त 2 मिंट या 3 मिंट गुज़रिया, माईअ सां गुफ़्तगू कयईं त हिकिड़ी घंटी वॻी, टन आवाज़ थियो। हेॾे होॾे निहारी, अलाए छा जो आवाज़ थियो, चुप करे वेही रहियो। वरी 2-3 मिंट माईअ सां ॿी गुफ़्तगू कयईं, वरी ॿियो दफ़ो घंटी वॻी, टन जो आवाज़ थियो। हिन वरी सोचियो ही साॻे टाइम ते ऐं साॻियो आवाज़ पियो अचे, नज़र त का शइ कान थी अचे। वरी 3 मिंट ॿिया गुज़रिया हूंदा, वरी 3 घंटी वॻी आहे। जंहिंमहिल 3 घंटी वॻी त कुरारी खे चई ही घंटी छाजी थी वॼे? टन 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 3 दफ़ा आवाज़, वक़्फ़े वक़्फ़े सां थोरे थोरे टाइम ते, साॻे टाइम ते थो थिए। माई चयो त ही जहान ॿियो आहे, जेको तूं जहान छॾे आयो आहे सो ॿियो जहान आहे। मथे जहान में 100 साल गुज़रंदो आहे, हिते घंटी वॼंदी आहे। हाणे दुनिया जे जहान में 300 साल गुज़री विया आहिनि। इहे 3 घंटियूं 300 साल जूं वॼी चुकियूं आहिनि। हुन चयो मुंहिंजो वापारु ॿाहिरि आहे, घोड़ो ॿाहिरि आहे। माई थी चए ॿाहिरि न वञ, ॾुखियो थींदे। मथे 300 साल गुज़री विया थी, हिते अल्लाह जे अमर सां 3 घड़ियूं गुज़री वयूं आहिनि। चई चरी थी आहे छा, मां हाणे आयो आहियां। चई हाणे माने जी ॻाल्हि कान आई, ॿाहिरि न वञा, ॿाहिरि वेंदे ॾुखियो थींदे। चई भली ॾुखियो थिया, घोड़ो ॿधी आयो आहियां, कोठी छॾे आयो आहियां, कारखानो छॾे आयो आहियां, वापारु छॾे आयो आहियां, हाणे त आयो आहियां। 3 मिंट गुज़रिया, तूं बि का चरी आहे, 300 साल गुज़री आहे। अल्लाह जो शान, माईअ जो चवणु न वरितई, ख़ुदा खे मंज़ूर हो। ॿाहिरि निकितो, क़बर खां ॿाहिरि आयो त ॻोठ जो नक्शो ई तब्दील थियो पियो आहे। जंहिं जाइ ते 10-15 घर हुआ, उन जॻह ते वॾो हैदराबाद खां शहर ठहियो पियो आहे। जंहिं रस्ते सां वञे ख़बर कान पवे, माण्हू खां पुछा कंदो अचे, अबा कुरारी हिकिड़ी मरी वई ही, हिकिड़े हमराह घोड़ो ॿधो हो, उहो सुझे वठो, माण्हू चंचरियो थियो आहे। कहिड़ी कुरारी मरी वई? कहिड़ो घोड़ो? वरी हुन खां पुछे, बाबा हिते कुरारी मरी वई ही, घोड़ो ॿधल हो, हिकिड़ो माण्हू हो फलाणी जॻह ते। अरे चरियो थियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त शाह मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, उनखे मौलाना शाह अब्दुल अज़ीज़ वटि वठी आया। शाह साहब हिन खां हवाल वठो, अलाए छा थो चवे। शाह साहब चयो चरनि वारियूं ॻाल्हियूं न कर, जो कुझु तुंहिंजे मथां गुज़रियो आहे सो वाक़ियो ॿुधाए। उन सॼो वाक़ियो ॿुधायो। शाह अब्दुल अज़ीज़ फरमाए थो ॻाल्हि सची आहे, असांजा अब्बा ॾाढा पर ॾाढा ॻाल्हियूं कंदा हुआ। किताबनि में लिखियो पियो आहे त हिकिड़ो माण्हू गुम थी वियो हो, घोड़ो ॿधी वियो हो, कुरारी औरत जे जनाज़े में वियो हो, उनजी का ख़बर कान कई, बराबरि उनखे 300 साल गुज़री विया आहिनि।
पर हाणे तू हिन मुल्क में न रहो, माण्हू तोखे पागल बनाए छॾींदा। मां तोखे इजाज़त थो ॾियां, रवानो थो कयां, तू मदीने पाक हलियो वञ, अल्लाह ताला तुंहिंजो उन जगह ते गुज़ारो करे छॾींदो। मालूम थो त ही जहान ॿियो आहे, हू जहान ॿियो आहे। हिते जा हकाम ॿिया आहिनि, हुते जा हकाम ॿिया आहिनि। हिते जो कफन उते पहुचंदो आहे, हितां जी नेकी उते पहुचंदी आहे, हिते जी दुआ उते पहुचंदी आहे, हिते जो अमल उन जगह ते पहुचंदो आहे। जेका बि दुनिया में नेकी कई वेंदी आहे, अल्लाह ताला उन जो अजुर ऐं सवाब क़बर वारे खे पहुचाए छॾींदो आहे। हाणे हे त रुॻो मसइलो थियो कफन जो, अञा मंज़िल घणी पई आहे, नमाज़ जो बि टाइम थी वियो आहे। अल्लाह ताला खां सुवाल आहे, दुआ आहे, रब करीम शल तव्हांखे असांखे इस्लाम ते तौफ़ीक़ अमल जी नसीब फरमाए। जेके शरीयत जा मसइला आहिनि, ख़ुदा ताला असांखे उन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अवां अॻे ॿुधो आहे मैयत जा कहिड़ा अहकाम आहिनि, दफ़न जा कहिड़ा अहकाम आहिनि, मरण वारे टाइम ते कहिड़ा अहकाम आहिनि, उन खां पोइ कफ़न जा कहिड़ा अहकाम आहिनि, गुस्ल जा कहिड़ा अहकाम आहिनि। इहो तफ़सील सां मां इंशाअल्लाह ताला तव्हांखे अगरि हयाती आहे त अॻे जुमे ते बि ॿुधाईंदुसि। ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू असां सभिनी मुस्लमान खे शर इस्लाम जे मथां इस्तिक़ामत नसीब फरमाए। ॻाल्हि मुंहिंजी तव्हां यादि करे रखो त जेका ॻाल्हि ॿुधंदा कयो उनखे हंडाईंदा कयो, उन खां पोइ कोशिशि कंदा कयो त उन ते अमल कयो वञे। हिन कन खां ॿुधी हितां कढी छॾणु बेकार आहे। अमल से ज़िंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जय दोस्त सुन्नत